वफ़ाक़ी हुकूमत मुल्क में रहंदड़ परॾेहनि जी रजिस्ट्रेशन करण जो फ़ैसिलो करे वरितो। वफ़ाक़ी घर वज़ीर शेख रशीद चयो आहे त 70 सालनि दौरान 50,000 परॾेही पाकिस्तान अची ग़ाइब थी विया आहिनि। अफ़गाननि खे जाली कार्ड जारी कंदड़नि खे गिरफ़्तार कयो आहे। आज़ाद कश्मीर में तहरीक इंसाफ़ी हुकूमत ठाहींदी। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद चयो त वज़ीर आज़म आज़ाद कश्मीर जी चूंड मुहिम में हिसो वठंदो। इमरान ख़ान आज़ाद कश्मीर वञी रहियो आहे। आज़ाद कश्मीर जी चूंड में रुगो बेटी हलंदी। हुन चयो त अफ़गानिस्तान में सूरत-हाल इंतिहाई संगीन आहे। चमन बॉर्डर के पहिरीं तारीख़ खां इलेक्ट्रॉनिक कयो वेंदो। तोरखम बॉर्डर ते फाथल पाकिस्तानियुनि खे ॾे आणण लाइ इंतज़ाम कया पिया वञनि। वफ़ाक़ी घर वज़ीर चयो त मौजूदा सूरत-हाल खे साम्हूं रखंदे पाकिस्तान में रहंदड़ हर परॾेही माण्हू जी रजिस्ट्रेशन करण जो फ़ैसिलो कयो आहे। अफ़गानिस्तान मां ईंदड़ माण्हुनि जी रजिस्ट्रेशन कई वेंदी। 70 सालनि दौरान 40 खां 50,000 माण्हू पाकिस्तान अंदरि दाख़िल थिया, पर अॼु ॾींहं ताईं पतो नाहे उहे केॾांहुं गुम थी विया आहिनि। हुन चयो त वालारियल कश्मीर में वधीक 5-6 नौजवाननि खे शहीद कयो वियो, जंहिंजी मज़म्मत करियां थो। 5 अगस्त वारे क़दम जी वापसी ताईं भारत सां कंहिं बि क़िस्म जूं ॻाल्हियूं न थींदियूं। शेख रशीद चयो त मंशियात ख़िलाफ़ वॾे पैमाने ते कार्रवाई करे रहिया आहियूं। पाकिस्तान मां मंशियात परॾेह न वञी रही आहे, पर परॾेह मां मंशियात पाकिस्तान अची रही आहे। वफ़ाक़ी घर वज़ीर हिकु सवाल जो जवाब ॾींदे चयो त बिलावल दिल जो जानी आहे। हू बिल्लो रानी ख़िलाफ़ का बि ॻाल्हि ॿुधी नथो सघे।